नाज़रीन, दादू शहर में म्युनिसिपल इंतजामिया की लापरवाही सबब शहर में गटर नालियों उथली पयूं आहिनि, जॾहिं त शहरनि पारां सख्त एहतजाज जो चितार ॾिनो वियो आहे। ॾिसूं था नवीद कुरैशी जी रिपोर्ट। नाज़रीन, दादू शहर जी हिन वक्त यह सूरत हाल है। तमाम घड़ी गंदगी है, जो गंदो पानी है नालिन जो रोडन ते अची वियो है। पर अफसोस यो है, ये महसूस थी रहो है त दादू शहर के अंदर का म्युनिसिपल आहे ही कान। म्युनिसिपल सां असां ॻाल्हि ॿोल कई है, उन्होंने चवण है त असां वध खां वध कोशिश कयूं पिया, पर मूंखे का भी उन्हनि जी कोशिश नज़र न पई अचे। दादू शहर दादू जा शहरी दाऊ कर रहा आहिनि, इहो चई रहिया आहिनि त जेको नालियुनि जो गंदो पानी आहे उहो घरनि में दाख़िल थिए पियो। ऐं ॿियो इहो ॾिठो वियो आहे त दादू शहर जे अंदरि जेको कुतनि जो छितर कुतनि जो जेको आज़ार आहे, उन्हनि खे बि हिन वक़्त ई मारण लाइ कंहिं बि उपाउ न वरिता आहिनि। अचो हितां माण्हुनि खां पुछा कयूं, उहे छा था चवनि। हाली आहे त 2.5 करोड़ बजट आहे म्युनिसिपल कमेटी जी महीने जी। काॾे थी वञे का ख़बर न आहे। शहर में रोलू कुता जेके आहिनि उन्हनि लाइ असां दाऊं कयूं आहिनि, जेके मासूम ॿारनि खे ॾाढ़नि था। 8 केस 10 केस डेली सिविल अस्पताल दादू में अचनि था, जेके मासूम ॿारनि खे कुता खाइनि था। उन्हनि लाइ दाऊं करे करे बीठा आहियूं, पर हुननि खे छा आहे, हुननि खे जूं ई कोन थी थिए। अहिड़ा ऑफिसर मुक़ररु करे छॾिया अथनि जेके वीचारा निंड पिया आहिनि, उन्हनि खे माना ख़बर ई न आहे त दादू में छा थो थिए। सॼो दादू जेको आहे शहर गंदगी जे भरचड़ी वियो आहे। ऐं कुता जेके आहिनि उहे रोलू कुता उन्हनि मासूम ॿारनि खे अहिड़ो ॾाढ़ियो आहे जो यकीन कयो त मासूम ॿार जेके आहिनि उहे हाणे छा आहे, उन्हनि खे सिर्फ़ु कैप्सूल ॾियणो आहे। दाऊं कयूं था, को कयूं था, जेको आहे सिर्फ़ु दिलासा ॾियनि था, कूड़ा आसरा ॾियनि था, अमल को बि कोन्हे। पहिरीं ॻाल्हि इहा त साईं, असां मुसलसल इहे वाक़ा ऐं कुकूं कंदा पिया अचूं ऐं ॿुधणु कमु बरोचनि जो आहे। हींअर सूरत हाल दादूअ जी शहर जी इहा आहे त रोलू कुतनि एॾो अज़ार करे छॾियो आहे, शहर जे माण्हुनि खे ॾाहण जे लाइ मासूम ॿारड़ा घरनि खां निकिरी नथा सघनि, ॿाहिरि का सामान नथा वठी सघनि माण्हू। इलाही सारा कुता। इहा बजट जेका आहे इहा वञे आख़िर काॾे थी। असां साईं इहा ज़िम्मेवारी जेका आहे सो म्युनिसिपल वारनि जी आहे। म्युनिसिपल जी जेका बजट आहे 2.5 खां पौणा 3 करोड़ बजट आहे। आख़िरकार उहा वञे किथे थी बजट अचे बि थी, असांजी रिलीज़ बि थिए थी, उहा बजट वञे किथे थी। इहा केरु खाई थो वञे, उनखे केरु पुछा करण वारो ई कोन्हे को। चवंदासीं त वॾी नाजाइज़ी आहे। अवाम जी बजट सां, अवामी हक़नि सां, अवामी ज़िंदगीअ सां, इंसान ज़ात सां, हे माण्हुनि खे जॾहिं सभु हर क़िस्म जूं बजटूं मिलनि थियूं, नालियुनि जी अलॻि थी मिले, सफ़ाई जी अलॻि थी मिले, त पोइ बि हेॾा किन किचिरा लॻा पिया आहिनि। मां त सलाम थो कयां जेको चेयरमैन शहरी वेलफेयर जो तव्हां सां हिते गॾु आहे, जेको दोस्तनि खां माण्हुनि खां पंहिंजी तकलीफ़ ॾुख पुछंदो थो वठे। दादू शहर जी म्युनिसिपल कमेटी जेका मुकमल नाकाम ई आहे। जिन बजट 3 करोड़ 10 लख रुपए मसवाड़नि जा दुकान जेके पिड़ियुनि जी वजह आहे, उन में 4-5 करोड़ रुपया चंद, पर सभु करप्शन जे वर्ड। हर गिटी में गंद आहे, हर गिटी में पाणी बीठो आहे। ऐं जेके म्युनिसिपल अमल आहे रुशवत जे तौर में स्वीपरनि खे जेको आहे उन्हनि वीज़ा ते छॾे ॾिनो आहे। ऐं असां जंहिं गिटी में था उते गंदे में जे करे असांजी जेके बीमारियूं वधी वियूं आहिनि, डायरिया वधी वई आहे, ॿिए ख़ालस बीमारियूं वधी वियूं आहिनि गंदगी पाणी जे करे। असां मुस्तसिल एहतजाज रहिया आहिनि, पर म्युनिसिपल इंतज़ामिया जे का बि जूं कान थी करे। असां वरी बि असां हाणे चिता था अचूं त पंहिंजे गंदगी ॾिसो, केॾी गंदगी लॻी वई। विच शहर आहे, विच चौंक लॻो पियो आहे, उते बि गंदगी। अहिड़ा चौंकनि ते रोडनि ते जिते पाणी बीठो आहे, गंदगी बीठी आहे। असां मुतालबा कयूं त पता हिन गंदगी जल्दी खणायो। जंहिं तरफ़ बि वञूं पिया असां त असांखे गंदगी नज़र अचे पई। नालियुनि जो जेको घटनि जो पाणी आहे उहो रोडनि ते अची वियो आहे। आम शहरी पंहिंजी ज़िंदगी खे मफ़लूज करे छॾियो आहे। उन्हनि जे लाइ लंघण जे लाइ रस्तो न आहे। औरतूं वञनि थियूं बाज़ारनि में, माण्हू निकिरनि था ऑफिसनि जे लाइ, ॿार वञनि था स्कूलनि में, त हुननि जे लाइ लंघ जे लाइ रस्तो